मीरपुर बठोरे में टाउन चेयरमैन जी अॻवानी में बिजली जी बंदिश ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। उन वक़्तु टाउन कमेटी जे चेयरमैन अब्दुल गफूर मेमण, सिद्दीक सोहो, इक़बाल शोरे ऐं ॿियनि चयो त इंतिज़ामिया हथरादू मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे ट्रांसफार्मरनि जी बिजली बंदि करे छॾी आहे। उन्हनि चयो त 5 ॾींहनि खां बिजली बंदि हुजण करे अवाम सख़्तु ॾुखियाईनि खे मुंझण ते मजबूर आहिनि। अवामी चुतारनो त जल्द बिजली बहाल न कई वई त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। खैरपुर में IBA टेस्ट पास हेड मास्टरनि पारां पको करण लाइ एहतिजाज कयो वियो। सैद दिलशाद शाह, फिदा हुसैन मला, गुलाम अकबर तमरानी ऐं ॿियनि चयो त हू 3 वरनि खां महिनत कनि पिया, उन बावजूद बि हू मुस्तक़बिल ऊंधो ॾिसनि था। हुननि चयो त पको न करण सबबि संदनि बेचैनी वधंदी पई वञे। अॻवाननि मुतालबो कयो त खेनि जल्द पको करे बेचैनी ख़तम कई वञे। ठटे में एहसास प्रोग्राम लाइ रजिस्ट्रेशन लाइ आयल औरतुनि जी रश ॾिसी अमलो फरार थी वियो। म्यूनिसिपल ऑफिस में एहसास प्रोग्राम में रजिस्ट्रेशन लाइ क़ाइमु कयल सेंटर ते वॾे अंग में औरतूं पहुतियूं। म्यूनिसिपल अमलो कारवाइन वार ठप करे ऑफिस खे ताला हणी हलियो वियो। औरतुनि धाईंदे ॿुधायो त हू ईंदड़ महीने खां मिलंदड़ मुआवज़े लाइ पहुतियूं त अमलो ऑफिस छॾे हलियो वियो आहे। मुस्तहक़ औरतुनि मुतालबो कयो त म्यूनिसिपल अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे थाणनि इंसाफ़ कयो वञे। ठटे में PP औरत विंग बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो नालो तब्दील करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। नजमा शेख, सफ़िया बानो, अमीना ऐं ॿियनि चयो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो नालो मटाइण ऐं फोटो हटाइण हुकूमत जो साड़ ज़ाहिर करे थो। हुननि चयो त PTI पाण त कुझु न पई करे सघे, मथां ॿियनि जे कमनि ते पंहिंजूं पटियूं लॻाए रही आहे। औरत अॻवाननि चुता ॾिनो त वफ़ाक़ी सरकार फ़ैसिलो वापसि न वरितो त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। जीअं सिंध महा सामूंडी पटीअ ते कब्ज़नि ख़िलाफ़ बदीन ऐं ठटे में रैलियुनि जो ऐलान कयो आहे। मलीर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जसम मरकज़ी वाइस चेयरमैन नवाज़ शाह बाडाई चयो त सिंध जी सामूंडी पट्टी ऐं कोहिस्तान जी ज़मीननि जी नीलामी थी रही आहे। हुन चयो त PPA जे दौर में मिसकिन माण्हुनि जूं ज़मीनूं ज़बरदस्ती खसियूं पियूं वञनि। नवाज़ शाह बाडाई चयो त 16 फरवरी ते बदीन ऐं 23 फरवरी ते ठटे ज़िले में एहतिजाजी मार्च करे रैलियूं कढी धरना हयां वेंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk